ओम शांति। अमावस्यन प्रत्यक्षता जो पुरुषार्थ किया करो। बाबा के प्रत्यक्ष करण जिलाए पुरुषार्थ शासन 1973 अमावस्यन बाबा पांजी की बाप दादा जी समीप रहने वाला पद्म पदम भाग्यशाली श्रेष्ठ आत्माओं समुदाय श्री बाबा जी समीप रहने वाली पद्म पदम भाग्यशाली श्रेष्ठ आत्माएं समुदाय जो जिनके समीप रहने वाला उन्हें समीप रहने वाले जा उन्होंने समीप रहने वाले जा गुण भी सहज जीना जिन्हें करे चेबो न संग जो रंग अवश्य लगो तथा आत्माओं जो सदा बाप दादा जी समीप अर्थात श्रेष्ठ संग में रहंदा है उन्हनि जे गुण व संस्कार त अवश्य बाप दादा जे समान ही हूंदा आहिनि। भगवान की याद था करो त असांमें भगवान जहिड़ा गुण संस्कार भी त हुजणा खपनि। अगर असांमें बाबा जहिड़ा गुण संस्कार थियनि था परिवर्तन थिए थो त सम्झो असां बाप दादा सां गॾु रहंदा आहियूं। बुद्धि द्वारा निरंतर श्रेष्ठ संग में रहने वाला ता वत्स पांजी में सदैव रूहानी रंग लगल हुआ अनुभव कंदा है। छाता वत्स स्वयं की हर समय रूहानी रंग में रंगी हुई आत्माओं समझदा है। ॾाढो सहज इन जजमेंट के परखे सकता है। अगर असांमें परिवर्तन अचे थो त मतलब असां वाकई सदा बाप दादा खे बुद्धि द्वारा उन्हनि खे यादि कंदा आहियूं उन्हनि सां गॾु रहंदा आहियूं। जे स्थूल रंग स्पष्ट दिखाई में ॾींदो उहो ही कुसंग में रहण वारी आत्माउनि जो मायावी रंग भी छिपी न सघंदो। चओ दिखाई में ॾींदो आहे। वत्सन सिर हिलायो हा बाबा दिखाई में ॾींदो आहे। बाबा पुछियईं वो रंग दिखाई में ॾींदो आहे। कुसंग जो रंग दिखाई में ॾींदो आहे त बाबा जो श्रेष्ठ संग जो रंग दिखाई में ॾींदो आहे त ॿारनि चयो हा। तॾहिं उहो ही श्रेष्ठ संग में रहण वारनि जो रूहानी रंग भी सभिनि खे दिखाई में ॾियणो खपे। कोई भी ॾिसे त उन्हनि खे मालूम पइजी वञे कि रूहानी रंग में रंगल हुई आत्मा आहे। ईअं सभिनि खे मालूम थींदो आहे या अञा गुप्त आहे। ये रूहानी रंग गुप्त ही रहणो आहे छा? भले इन्हनि खे सम्झ में न अचे लेकिन सदा बाबा खे यादि कंदा रहंदा। लेकिन असांजे स्वभाव संस्कारनि में भी परिवर्तन अचणो खपे न। त ईअं कॾहिं थी न सघंदा कि सदा बाबा सां गॾु रहूं असांजे स्वभाव संस्कार में परिवर्तन न अचे ऐं उहो रंग ॿियनि खे नज़र न अचे। त बाबा चए चलो ठीकु आहे गुप्त भी आहे त केसि ताईं प्रत्यक्ष कॾहिं थींदो। छा अंत में प्रत्यक्ष थींदो। उहा डेट कहिड़ी आहे। अंत जी डेट सभिनि जी प्रत्यक्षता जे आधार ते आहे। जॾहिं असांजी अंत जी डेट फिक्स थींदी न तॾहिं प्रत्यक्षता थींदी। त ड्रामा प्लान अनुसार असां श्रेष्ठ आत्माउनि सां गॾु पश्चाताप जो भी संबंध आहे। असां श्रेष्ठ आत्माएं जॾहिं संपन्न थींदा वेंदासीं न त माण्हुनि खे उन समय पश्चाताप भी शुरू थी वेंदो। जंहिं भी असां सां कुझु भी अहिड़ो कमु बुरो चयो कयो या बाबा खे ईअं बुरो भलो चयो बाबा जी ज्ञान खे त उन्हनि खे पश्चाताप भी ॾाढो थींदो। जेसि ताईं पश्चाताप न थिए तेसि ताईं मुक्ति धाम वञण जो वस्तो भी न मिली सघंदो। ॾिसो असांजे तयार थियण में केॾा माण्हू वेट असां तयार थी वेंदासीं पोइ माण्हुनि खे बाबा जो प्रत्यक्षता भी थींदी वेंदी पश्चाताप भी थींदो वेंदो। माण्हुनि खे जेके अञा रहियल आहिनि उन्हनि खे मुक्ति जीवन मुक्ति जो वस्तो भी मिलंदो वेंदो। इन करे जो निमित ठहियल हुई आत्माएं आहिनि उन्हनि सां ई त पुछंदासीं न निमित केरु आहे।
तव्हां सभी आहियो न, सभी पंहिंजी हाणे पंहिंजी ही अॻियां पंहिंजी संपूर्ण स्टेज प्रत्यक्ष न थी आहे अञा ताईं। बाबा पुछनि था त ॿियनि जे अॻियां कीअं प्रत्यक्ष थींदा? अगरि असांखे खुदि खे पंहिंजी स्टेज सम्झ में नथी अचे त असां ॿियनि जे अॻियां असांजी स्टेज कीअं माण्हुनि खे सम्झ में ईंदी? त बाबा चवनि था कि हाणे पंहिंजी अॻियां पंहिंजी संपूर्ण स्टेज प्रत्यक्ष न आहे त ॿियनि जे अॻियां कीअं थींदी? छा पंहिंजी संपूर्ण स्टेज तव्हांखे श्रेष्ठ ॾेखारण में ॾे थी, ॾींदी आहे? अगरि ॾींदी आहे त हथ उठाए। वास्तव में संपूर्ण स्टेज त नॉलेज सां सभी ॼाणदा आहिनि। संपूर्ण स्टेज छा हूंदी? हिकदमि बाप समान, मतिलबु असां निंदा स्तुति मान अपान जय पराजय सभिनि सां न्यारा। असांखे हिन दुनिया में रहंदे हुए सिर्फ़ु इहो ई यादि रहंदो मां आत्मा बाबा सां गॾु कमु थी करां। बाक़ी दुख सुख निंदा स्तुति मान अपान जय पराजय सभिनि हिननि ॻाल्हियुनि सां परे थी वेंदासीं। बसि असांखे रहंदो मां ऐं बाबा ऐं सभिनि खे ब्लेसिंग ई ॾींदा रहंदासीं। नॉलेज जे आधार सां त पतो आहे, लेकिन पंहिंजे पाण खे हाणे असां हुन स्थिति में सम्झंदा आहियूं कि कोई असांजे साम्हूं निंदा करे ऐं असांजा हुनजे लाइ सुठो सोचूं। उहा स्टेज आई आहे। असांजी माण्हू तारीफ़ करे ऐं असां चऊं मन में कि न सभु बाबा ई कराए, मां कुझु न कयो। त बाबा चए थो अहिड़ी स्टेज सम्झंदा आहे, समीप जे हिसाब सां हुन समान ठाहींदा हुन त पंहिंजी संपूर्ण स्टेज ॾेखारण में ॾे थी असांखे। मां केरु आहियां ये पहली हल थी वई आहे छा? कल्प पहिरियों मां केरु हुयमि, उहो पंहिंजी संपूर्ण स्टेज भुलिजी विया आहियो। बाबा 5000 साल जे चक्कर जो असांखे ज्ञान ॾींदा आहिनि त असां मां 5000 साल पहिरियों केरु हुयमि ॿिया भुलिजी विया आहियो। ॿियनि खे त 5000 वर्ष जी ॻाल्हि पहिरियों यादि ॾियाराईंदा आहियो न। पहिरियों जॾहिं ईंदा आहियो त पुछंदा आहियो न कि पहिरियों कॾहिं कोई ईंदो आहे त पुछंदा आहियो न पहिरियों कॾहिं मिलिया आहियो बाबा जी ज्ञान में? बाबा चवंदा आहिनि कोई बि अचे त सभिनि खां ईअं पुछो पहिरियों कॾहिं मिलिया आहियो तव्हांखे? त हुननि खे सम्झायो कि असां 5000 वर्ष पहिरियों बि मिलिया हुयासीं चक्कर ते ज्ञान ॾियो। पहिरियों बाबा जो ॾियो पोइ ईअं पुछो। मतिलबु हुननि खे जॾहिं ॿियनि खे कल्प पहिरियों वारी ॻाल्हियूं यादि ॾियाराईंदा आहियो त यादि ॾियाराइण वारनि खे पंहिंजे बारे में न यादि ईंदो आहे कि मां केरु आहियां। दर्पण स्पष्ट न आहे। जॾहिं दर्पण स्पष्ट थींदो पावरफुल थींदो त जो जीअं आहे उहो हूअं ॾेखारे में ॾींदो। तव्हां विशेष आत्मायूं आहियो, सर्वश्रेष्ठ आत्मायूं, छा पंहिंजी श्रेष्ठ स्टेज खे ॾिसी न सघंदा आहियो? एतिरी देरी आहे विनाश जे अचण में। मतलब जीअं जीअं असां ख़ुदि खे पहचानंदा वेंदासीं न मां केरु आहियां, विनाश हिकदमि सां न ईंदो। जीअं जीअं असांजी कीअं अखि खुलंदी वेंदी न हूअं दुनिया में परिवर्तन थी वेंदी। जीअं जीअं असांजी बुद्धि खुलंदी वेंदी असांखे ज्ञान स्पष्ट थींदो वेंदो। बाबा जे बारे में सभु स्पष्ट ज्ञान ईंदो वेंदो। खुदि जे बारे में कि मां कल्प पहिरियों केरु हुयमि, 5000 साल पहिरियों मां कीअं इहे चक्कर काटे आई आहियां, मां कीअं परम धाम में बाबा सां गॾु रही हुयमि, कीअं मां हिन सृष्टि ते आयमि पाठ वॼायो, कीअं मां सत्य त्रेता द्वापर कलयुग खे पार करे हाणे मां कीअं संगम युग ते वरी खां बाबा जी ठही करे ज्ञान वठां थी। ये सभु ॻाल्हियूं जॾहिं असांखे बुद्धि में स्पष्ट थींदी वेंदी न, जीअं तव्हांखे पतो आहे न भई लौकिक दुनिया जे हिसाब सां तव्हांजो नाम छा आहे, तव्हांजे बचपन खां तव्हांखे पंहिंजे बारे में सभु पतो आहे। तव्हांजा माउ पीउ भाउ भेण
पतो है स्पष्ट रूप कोई ऐसा कि स्पष्ट रूप सां पतो हुजणो खपे। जॾहिं असांखे स्पष्ट रूप सां ये सम्झ में अची वेंदो कि मां आत्मा आहियां, परम धाम निवासी, मां बाबा जी संतान आहियां, मां पहिरियों स्वर्ग में विश्व जो महाराजा महारानी विश्व जी मालिक हुयमि। यानी प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट है ना, वो पूरे विश्व जा मालिक है। हर भारतवासी चईंदो न असांजो भारत आहे, असां हिन जा मालिक आहियूं, कोई गुलाम थोड़ी थिए। कोई असां पूरे विश्व जा मालिक हुया। जॾहिं असां सभिनि खे स्पष्ट बुद्धि में क्लियर थी वेंदो कि असां केर हुयासीं। हाणे ॾिसो असांजो सोने हीरे जा महल हुया, असां केॾा सुखी हुयासीं, सुख शांति सां रहंदा हुआसीं, प्रकृति केॾी सुखदाई हुई। जॾहिं असांखे जीअं तव्हां खां कोई पुछे तव्हां पहिरियों कंहिं घर में रहंदा आहियो, हाणे ॿिए घर में रहो था, या तव्हां शादी खां पहिरियों उते रहंदा हुयो त यादि अथव न असां छा छा कंदा हुयासीं, असांजो घर हुयो, कीअं कीअं रहंदा हुयासीं, हाणे असां हिते रहंदा आहियूं। कोई पहिरियों असांजी पूरो विश्व तव्हांजो हुयो, असां केॾो सुख शांति सां रहंदा हुयासीं, केॾो मज़ो ईंदो हुयो। हुन खां पहिरियों असां परम धाम में बाबा वटि रहंदा हुयासीं, हिकदमि शांति में। बसि स्वर्ग में आयासीं, कोई चक्कर गाॾी। जॾहिं असांखे सभु ॻाल्हियूं स्पष्ट थी वेंदी न बुद्धि में, उहा विनाश जी स्पीड वधंदी वेंदी। त रोज़ रोज़ जेतिरो असांजी बुद्धि में ज्ञान क्लियर थो थींदो वञे, ओतिरो विनाश ईंदो वेंदो। त पंहिंजी स्टेज खे ॾिसी न पाईंदा आहियो, एतिरी ई देरी आहे विनाश में अचण जी। जॾहिं असां स्पष्ट ॼाणे वठंदासीं त विनाश बि अची वेंदो। जेसि ताईं तव्हां निमित ठहियल हुई आत्माउनि खे पंहिंजी संपूर्ण स्टेज जो स्पष्ट साक्षात्कार न थींदो, तेसि ताईं विनाश बि न थींदो। हाणे ॿुधायो विनाश में केतिरो समय आहे, जल्दी थियणो आहे कि देरी आहे? अञा केतिरी असांखे ज्ञान जी स्पष्टता करण में अञा केतिरी देरी आहे। अॼु सतगुरु वारा न त अॼु वतन में रूह रियान हले पई, कहिड़ी रूह रियान हले पई, वर्तमान स्टेज केसि ताईं नंबरवार पुरुषार्थनि जी हले थी, हिन में रिजल्ट छा निकितो? पहिरियों प्रश्न जे रिजल्ट में मेजोरिटी 50% खां ज्यादा निकिता। वो पहिरियों प्रश्न कहिड़ो आहे? हिन वर्ष जो महत्व सुनाए ॿुधायो हुयो बाबा, डायरेक्शन ॾिनो हुयो कि हिन वर्ष विशेष रूप सां ज्ञान जी यात्रा में रहण व अव्यक्त स्थिति में स्थित रहंदे हुए वरदान प्राप्त करण। बाबा कल परीहं चयो न कि हाणे असां जेतिरो बाबा खे यादि करे संकल्प कंदासीं न कि मां बाप समान आत्मा आहियां, ओतिरो असां बाप समान थींदा वेंदासीं। जीअं वरदान असांखे मिलंदो वेंदो, असांजो स्वभाव संस्कार बाप समान ऑटोमेटिकली थींदा वेंदा। सिर्फ़ु हिकु इहो वरदान यादि रखो, बाबा खे यादि करे चओ बाप समान आहियां, बाप संपन्न, बाप समान संपन्न, संपूर्ण आत्मा। ये वरदान असांखे मिलंदो वेंदो। बाबा जी मां तव्हांखे चयो न ज्ञान जी यात्रा में रहो, अव्यक्त स्थिति में स्थित रहंदे हुए वरदान प्राप्त करणा है। खुद की आत्मा समझी, कृष्ण समझी संकल्प करो। तो डायरेक्शन प्रमाण जो वर्ष जे आदि में अटेंशन और स्थिति रही वो हाणे आहे। तो अव्यक्त वातावरण व रूहानी अनुभव पहिरियों कयो, छा वही रूहानी स्थिति हाणे आहे? पहिरियों बाबा सिंह सभु करण लॻी विया, लेकिन पोइ धीरे धीरे ढीला थी विया। त बाबा पुछनि था उहा स्थिति हाणे बि आहे कि भुलिजी विया? स्टेज में व अनुभव में फर्क आहे। ये सभी सेवा केंद्र जो आकर्षण वातावरण जो तव्हां सभी खे बि आकर्षण कंदो रहंदो आहे, उहो ई शायदि सर्विस कंदे हुए न ठही सघंदो।
भई असां जॾहिं असां अकेला आहियूं त बाबा खे यादि करो त स्थिति ॾाढी सुठी आहे, या सेंटर ते या मधुबन में। लेकिन जॾहिं असां ॿियनि खे ज्ञान ॾींदा आहियूं त हुन समय बि उहा स्थिति रहंदी आहे, जो असां बाबा खे यादि कंदा आहियूं उहा स्थिति रहंदी आहे न। हुन समय बि उहा हिकदमि शांत, एकदम ज्ञान स्वरूप वातावरण की देहबान्य थी वञे। हिन प्रश्न जे रिज़ल्ट में ॿुधायो कि 50% भी रिज़ल्ट न हुई अञा। बाबा सिंह जी रिज़ल्ट ॾिठे कि केतिरो असां बाबा जे डायरेक्शन ते हलूं था, त बाबा सिंह 50% भी न हुया। बाबा सिंह ऐं पहिरों जो अव्यक्त स्थिति वारनि जा 60% भी 60% हुई। त बाबा सिंह सर्विस जी रिज़ल्ट व उमंग उत्साह में रिज़ल्ट सुठो आहे, लेकिन बैलेंस काथे आहे? अगर बैलेंस थी मतलब असां बाबा खे याद खुद जो पुरुषार्थ भी करो, सर्विस भी करो, ॿिन्हिनि में स्थिति सुठी रहणी खपे, त उहो बैलेंस हुजणो खपे। अगर बैलेंस ठीक हूंदो न त शीघ्र ई मास्टर सक्सेसफुल थी करे पंहिंजी प्रजा ऐं भक्तनि खे ब्लेस करे हिन दुख जी दुनिया सां पार करे। असां बाबा खे यादि करे बाबा खां शक्ति वठी था सघूं न, असांखे छा पुरुषार्थ करणो आहे? बाबा खां शक्ति वठी करे जेको खुद जो भी पुरुषार्थ करणो, ॿियनि खे भी ॾियणी, सेवा भी करणी, तॾहिं बैलेंस ठीक रहंदो। तॾहिं माण्हू दुख जी दुनिया खां पार असां माण्हुनि खे अनुभव कराए सघंदासीं। हाणे भक्तनि जी पुकार स्पष्ट ऐं समीप ॿुधाए में ॾे थी बाबा सिंह कि भक्तनि जी पुकार स्पष्ट ऐं समीप ॿुधाए में न ॾींदी आहे। छो जी अञा असां असांखे खुद जो ई स्टेज जी स्पष्टता न आहे। कॾहिं स्टेज सुठी रहंदी आहे, कॾहिं कीअं रहंदी आहे, कॾहिं कीअं रहंदी आहे। त बाबा चई कि हाणे असांखे बाबा रिज़ल्ट ॾिठे, रिज़ल्ट में असांखे चई बाबा न कि रिज़ल्ट 50-60% आहे सभु प्रश्ननि जी। टियों प्रश्न बाबा चवनि था संपर्क व संबंध में स्वयं पंहिंजे पाण खां संतुष्ट व अन्य आत्मायूं केसि ताईं संतुष्ट रही। संबंध संपर्क में स्वयं पंहिंजे पाण सां केतिरो संतुष्ट रहियासीं ऐं ॿिया आत्मायूं केतिरी संतुष्ट रहियूं सर्विस में व प्रवृत्ति में। बाबा पहिरियों प्रश्न चयईं कि हलदे फुलदे अव्यक्त स्थिति में कीअं केतिरो रहो था, त हुनजी परसेंटेज बाबा ॿुधाईं 60%। ॿियो प्रश्न बाबा चयईं कि खुद जो भी पुरुषार्थ ऐं ॿियनि खे भी असां ज्ञान ॾेई सघूं, स्थिति ॿई समान हुजनि, त हुनमें बाबा चयईं 60%। हाणे बाबा चए थो संबंध संपर्क में जॾहिं असां कंहिंसां मिलंदा आहियूं त असां पंहिंजी स्थिति सां केतिरो संतुष्ट आहियूं, ॿिया केतिरा संतुष्ट आहिनि असां सां, वो भी रिज़ल्ट बाबा चयईं। सेवा केंद्र भी प्रवृत्ति आहे न, त प्रवृत्ति में व सर्विस में संतुष्टता केसि ताईं आहे? संतुष्ट असां भी संतुष्ट, ॿिया भी संतुष्ट, हिनमें मिनोरिटी पास आहिनि 50-50। हाणे न आहे, अॼु आहिनि कल्ह न आहे, हिनखे 50-50 थींदसि। हिन टिनी प्रश्ननि सां हलंदे हुए हिन वर्ष जी रिज़ल्ट स्पष्ट आहे न। ॿुधायो हुयो न हिन वर्ष में विशेष वरदान वठी सघंदा आहियो, लेकिन हिकु मास ही वरदानी मास समझी अटेंशन रखो। हाणे धीरे धीरे समय अनुसार वरदानी वर्ष गुज़रंदो थो वञे, त हाणे असांखे यादि रखणो कि मां बाबा खे यादि करे जो संकल्प कंदमि उहो असांखे वरदान मिली वेंदो अव्यक्त स्थिति में सिखी करे। इन करे जेतिरो ई हिन वरदानी वर्ष में वरदान वठण जी स्मृति में रहंदो त सहज ई वरदान प्राप्त थींदा वेंदा।
और यदि विस्मृति थी तब विघ्न जो भी सामने को तब भूलजो ना, याद रखो कि माँ आत्मायाम जो बाप परमात्मा लाइफ स्वरूप रहो और असांखे बाबा खे याद करे, बाबा का वरदान वठणा है। अगर इन में बिजी न थींदासीं न त ॿिया विघ्न परेशानियूं ईंदा वेंदा। हिन करे त खुद ईअं न व्यर्थ संकल्प नेगेटिव वीचार दुनिया में ॾाढा आहिनि। हिन करे हिन खां त बाबा खे यादि करे वरदान वठंदा रहो। मैं शांत आत्मा है, शक्तिशाली आत्मा है, बाप समान आत्मा है। तो बाबा चिंता इन करे चारों ओर सर्व ब्रह्मण परिवार की आत्माएं जे अॻियां सर्व प्रकार जे विघ्ननि खे विटाइण लाइ जे पहिरों मास में यादि जीव लग्न जी अग्नि खे प्रज्वलित कयो, वो ही हाणे अहिड़ो ही अव्यक्त वातावरण ठाहिणो। जंहिंसां ये खुद खे फरिश्तो सम्झी बाबा खे यादि कंदासीं न त हिन सां सिर्फ़ असांजो ई फ़ाइदो न आहे, ॿियनि जो भी फ़ाइदो। हिकु तरफ़ वरदान आहिनि, हिकु तरफ़ विघ्न आहिनि। छा खपे त बाबा खे यादि करे बाबा खां वरदान वठो न। बाबा खे भुलजंदासीं त ॿियूं बि ॻाल्हियूं यादि ईंदियूं, विघ्न ईंदा। त बाबा खे यादि करो। ॿिन्हिनि जो हिकु दूसरे सां संबंध आहे, या त बाबा खे यादि करो या विघ्ननि जो सामनो करो। सिर्फ पंहिंजे प्रति विघ्न विनाशक था थियणो, लेकिन पंहिंजे ब्रह्मण कुल जी सर्व आत्माउनि जे प्रति विघ्न विनाश करण जे लाइ सहयोगी थियणो। अहिड़ी स्पीड तेज करणी आहे असांखे। विच में हलदे स्पीड ढिली करे वठंदा आहिनि। हिन करे प्रत्यक्षता थियण में भी ड्रामा में एतिरी देरी ॾेखारण ईंदी। असांखे पंहिंजी स्पीड तेज करणी आहे, स्पीड ढिली न रखणी। जेतिरो असां बाबा असांजो कमु छा आहे, सभु बाबा खे यादि कंदा रहो, बाक़ी सभु ॻाल्हियूं बाबा खे ॾींदा रहो, बाबा आपे ई सॉल्व करे छॾंदो। त विच में हलदे स्पीड खे ढिलो न करो। इन करे प्रत्यक्षता थियण में भी एतिरी देरी ॾेखारण में ईंदी आहे। हाणे त स्वयं खे भी प्रत्यक्ष करे सघंदा आहियो। पंहिंजे में सर्वशक्तिवान जो प्रत्यक्ष रूप अनुभव करो, तॾहिं ॿियनि खे भी अनुभव थींदो। हिकु ॿ शक्तियुनि जो न, सर्वशक्तिवान जो। मास्टर सर्वशक्तिवान आयो न कि 2-4 शक्तिवान जी संतान आयो। कंहिंजी केर आयो? सर्वशक्तिवान बाप जी संतान आहियूं न असां। सर्वशक्तिवान खे प्रत्यक्ष करो, बाबा चवनि था। अच्छा, मास्टर ब्लिसफुल, मास्टर नॉलेजफुल, मास्टर सक्सेसफुल, सर्वश्रेष्ठ सदा रूहानी संग जे रंग में रंगी हुई विशेष आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यारो नमस्ते। असांजी भी बाप दादा खे यादि प्यारो नमस्ते। ओम शांति। बाबा खे यादि करो।